असलकुम ब्राइटेस्ट फ्यूचर अकेडमी जे प्लेटफॉर्म ते आयल सभिनी महिमाननि खे ख़ुशामदीद। साथियों, पाण अॼु इंग्लिश ग्रामर जो टॉपिक खणी पेश थिया आहियूं। टॉपिक जो नालो आहे टू बी टेंसिस। सो लेट्स स्टार्ट। सभा खां पहिरियों वाट इज़ टू बी टेंस। टू बी जी माना आहे छा? टू बी जी माना हूंदी आहे सिंधी में हुअण या थियणु, ऐं टेंस खे सिंधी में ज़मान चयो वेंदो आहे। अ वर्ड टेंस इज़ टेकन फ्रॉम लैटिन वर्ड टेम्पस which means time। यानी कि जेको लफ़्ज़ टेंस आहे उहो लातिनी जो वर्ड टेम्पस मां वरितल आहे, जंहिंजी माना आहे वक़्तु। वक़्तु असां वटि टिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि या थींदा आहिनि। हिकिड़ो जेको हलंदड़ आहे, ॿियो जेको गुज़री वियो, ऐं टियों जेको ईंदो, जंहिंखे असां फ्यूचर या मुस्तक़बिल चवंदा आहियूं। तो सभ खां पहिरियां प्रेज़ेंट टू बी टेंस, ज़मान हाल हुअण या थियणु। उनजी मुख़्तसर डेफिनेशन आहे जेका असांजो कॉन्सेप्ट क्लियर कंदी। दिस टेंस शोज स्टेट एंड प्रेजेंस इन द प्रेजेंट टाइम। स्टेट की हालत चयो वेंदो आहे, प्रेजेंस खे मौजूदगी। यानी कि चए थो ही ज़मान असांखे हालत ऐं मौजूदगी ॾेखारींदो आहे हलंदड़ वक़्त में, मौजूदह वक़्त में। हिन जूं मख़सूस सिंधी निशानियूं आहिनि जिन तहत हिन टेंस खे सुञातो वेंदो आहे। जॾहिं टेंस असांखे हालत ऐं मौजूदगी जी माना जे ऐं आख़िर में इहे निशानियूं लॻल हुजनि आहियां, त पाण सम्झंदासीं इहो टेंस प्रेज़ेंट टू बी जो आहे। ट्रांसलेशन करण जे लाइ सिंधी मां इंग्लिश में असांखे हेल्पिंग वर्ब्स नीडेबल हूंदा आहिनि। प्रेज़ेंट टू बी टेंस या टे हेल्पिंग वर्ब आहिनि, इज़, एम ऐं आर। इज़ असां तॾहिं इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं सब्जेक्ट असांजा ही, शी, इट्स ऐं को बि हिकु नालो हुजे। एम जॾहिं दाए सां इस्तेमालु कई वेंदी आहे। आर तॾहिं इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं सब्जेक्ट असांजा हुई, यू, दे या जमा नाला हुजनि। एग्ज़ाम्पल्स: आई एम अ स्टूडेंट। हिते स्टेट ॾसी थी वञे, हालत ॾसी थी वञे त मां शागिर्द आहियां। एम असां यूज़ कईसीं बिकॉज़ असां पहिरियां ई पढ़ी आयासीं त आहे सां जॾहिं आहे असांजो सब्जेक्ट हुजे त वी यूज़ एम एज़ अ हेल्पिंग वर्ब। सेकेंड सेंटेंस आहे ही इज़ इन क्लास। प्रेजेंस शो कई थी वञे, ही सां असां ऑलरेडी पढ़ी आयासीं हेल्पिंग वर्ब इज़ इस्तेमालु कयो वेंदो आहे। नंबर थर्ड इज़ ही इज़ अ गुड डॉक्टर। सेम एज़ ही सां गॾु हेल्पिंग वर्ब वी यूज़ इज़, इट मीन्स ही हिकु सुठो डॉक्टर आहे। द सेकंड टेंस इज़ पास्ट टू बी टेंस, जंहिंखे सिंधी में ज़मान माज़ी हुअण या थियणु चयो वेंदो आहे। सिंपल डेफिनेशन सेम एज़ दिस टेंस शो स्टेट प्रेजेंस इन पास्ट टाइम। हैव प्रेजेंस ऐं स्टेट यानी कि हालत ऐं मौजूदगी ज़ाहिर कंदो आहे, बट नॉट प्रेजेंट इन पास्ट टाइम। यानी कि ही ज़मान जेको आहे, ही टेंस जेको आहे असांखे साॻी स्टेट ऐं प्रेजेंस ज़ाहिर करे ॾींदो आहे, बट पास्ट टाइम यानी कि गुज़िरियल वक़्त में। इन जूं बि कुझु मख़सूस सिंधी निशानियूं आहिनि जॾहिं हालत ऐं मौजूदगी ॾसी वञे ऐं आख़िर में निशानियूं हुआ, हुई, हुसे, हुआसीं ते जुमिलो असांजो ख़तमु थिए त पाण सम्झंदासीं इहो प्रेज़ेंट टू बी टेंस आहे, ओ सॉरी पास्ट टू बी टेंस आहे। हिन जा हेल्पिंग वर्ब्स आहिनि वाज़ ऐं वर। वाज़ असां इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं असांजा सब्जेक्ट ही, शी, इट या को बि हिकु नालो हुजे, ऐं जॾहिं त वर असां इस्तेमालु कंदा आहियूं जॾहिं असांजा सब्जेक्ट वी, यू, दे या जमा नाला हुजनि। एग्ज़ाम्पल: आई वॉज़ अ स्टूडेंट। वी यूज़ वाज़ बिकॉज सब्जेक्ट इज़ आई, जंहिंजी माना आहे मां शागिर्दु हुउसि। लास्ट में हुस जी निशानी अची वई, इट मीन्स इहो असांजो जेको टेंस आहे पास्ट टू बी आहे। द सेकेंड सेंटेंस इज़ आई वॉज़ इन क्लास। हिते प्रेजेंस ज़ाहिर कई थी वञे त मां क्लास में हुउसि। ही वॉज़ अ गुड डॉक्टर, यानी कि हू हिकु सुठो डॉक्टर हो। द थर्ड टेंस इज़ फ्यूचर टू बी टेंस, जंहिंखे सिंधी में चयो वेंदो आहे ज़मान मुस्तक़बिल हुअण या थियणु। सिंपल सेम एज़ डेफिनेशन दिस टेंस शो स्टेट यानी कि हालत, प्रेजेंस यानी कि मौजूदगी, इन द फ्यूचर टाइम यानी कि ईंदड़ वक़्त में। मुकमल डेफिनेशन इहा ई आहे त ही ज़मान असांखे हालत ऐं मौजूदगी ॾेखारींदो आहे ईंदड़ वक़्त में। सिंधी जूं निशानियूं जॾहिं असां मौजूदगीअ जो ज़िक्र कयूं ईंदड़ वक़्त में, त उन जे लाइ असां आख़िर में निशानी इस्तेमालु कंदा आहियूं हूंदुसि, हूंदासीं, हूंदा, हूंदो, हूंदी या हूंदियूं। ऐं जॾहिं हालत ज़ाहिर कंदासीं ईंदड़ वक़्त में, त पोइ असां लफ़्ज़ इस्तेमालु कंदासीं थींदुसि, थींदा, थींदी, थींदो या वरी थींदियूं। उन खां पोइ असांजा कुझु एग्ज़ाम्पल्स आहिनि। एग्ज़ाम्पल सां पहिरियां असांखे हेल्पिंग वर्ब्स जेके आहिनि से सम्झणु घुरिजनि।
इन में हेल्पिंग वर्ब शल बी ऐं विल बी आहिनि. शल बी जो तक़रीबन यूज़ेज मॉडर्न इंग्लिश में ख़तमु थी चुको आहे. बहरहाल वी हैव टू नॉलेज अबाउट दिस. तो इन लाइ मूं एड कया आहिनि. त शल बी जेको इस्तेमालु कंदा आहियूं आहे ऐं वी जॾहिं सब्जेक्ट असांजा हुजनि त शल बी इस्तेमालु कंदा आहियूं. ऐं विल बी विथ ऑल सब्जेक्ट्स, यानी कि इन्हनि खां अलावा जेके बि सब्जेक्ट्स बचनि था उन ई सां असां विल बी इस्तेमालु कंदासीं. नाउ डेज़ असां आहे ऐं वी सां विल बी इस्तेमालु कयूं पिया. एग्ज़ाम्पल्स, आई शैल बी अ डॉक्टर. हिते असांखे स्ट्रेट ॾसी थी वञे इन द फ्यूचर टाइम त मां उस्ताद थींदुसि. सेकेंड सेंटेंस आहे आई शैल बी इन क्लास. हिते असांखे प्रेज़ेंस ईंदड़ वक़्त में ज़ाहिर करे ॾसी थी वञे त मां क्लास में हूंदुसि. द थर्ड इज़ ही विल बी अ डॉक्टर, यानी कि हू सुठो डॉक्टर थींदो. प्रैक्टिस जे लाइ तव्हां जे अॻियां कुझु जुमिला ॾिनल आहिनि. जेकॾहिं तव्हां इन्हनि खे ट्रांसलेट करण जी कोशिशि कंदो त आई होप तव्हां तरीक़ो सम्झी विया हूंदो ऐं सुठे नमूने ट्रांसलेट करे वेंदो. ट्रांसलेट करे तव्हां कमेंट में चेक कराए सघो था. वॾी महिरबानी. दोस्तों वीडियो पूरो थियो. वीडियो ॾिसण जे लाइ महिरबानियूं. जेकॾहिं वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक शेयर कमेंट ऐं सब्सक्राइब लाज़मन कंदा. महिरबानी.